रिकॉर्ड सुठो थियो अली नवाज़ अची वियो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी सिम जी लतीफ़ जी धरती ऐं जी लतीफ़ जी ॿोली। दोस्तों जीअं त असां शूट ते मौजूदु आहियूं, असांजी जेको आहे सो ज़ोया अली बि अची वई आहे, इशफाक भाउ, मुमताज़ ख़ासकेली, अरशद नागौर, ॿिया आहे सॼी टीम आहे असांजो परे परे खां आयल आहिनि। इमदाद रिन साहब आयो आहे, अमीन नारे जो, ऐं साईं मसूद मल्ला साहब, ऐं सॼी टीम आहे असांजी, जोगी साहब आहे। ऐं दोस्तों ही फिल्म जो नालो आहे तेज़ाब, जंहिंजो राइटर ऐं कैमरामैन आहे मुमताज़ ख़ासकेली। ऐं इंशाल्लाह ही फिल्म जेकी आहे सो तमामु बहितर फिल्म जी असांजी शूट थी रही आहे। अचो शूट बि कयूं ऐं पंहिंजो तव्हां वीडियो बि ठाहींदा हलो, ॾिसंदा हलो। हा बाबा मरन तुंहिंजा दुश्मन सोट, अलाह मुंहिंजी हयाती बि तोखे। न न हिन जो वठ न आदिल जो। अच्छा हो आदिल, शुक्र थियो अली नवाज़, शुक्र थियो जो अली नवाज़ अची वियो, न त ख़बर न आहे अलाए छा थी आहे। शुक्र थियो वॾेरो अली नवाज़ ख़ान अची वियो, न त ख़बर न आहे अलाए छा थी आहे। क्यों शुक्र थियो जो वॾेरो अली नवाज़ ख़ान अची वियो, त ख़बर न आहे जे लाइ छा थियो। मूंखे त ॾिसो भाई हिनखे ॾिस न, चओ हा हिनखे ॾिसो न, ओटी आहे न भई गॾु आहियूं। जी शुक्र थियो जो वॾेरो अली नवाज़ अची वियो, न त ख़बर न आहे त अलाए छा थियो। ओके ओके थोरो थियो हिते हिते बस हिते बियो था। ओके ये कल मत तांजी रिकॉर्डिंग कई हम सदार हा बाबा जेको लठन सां मारे तो सभिनी खे हा ऐं मखो थे मखो डेमो कट के बहु न बाबा कटी छो करे, हे कम आहे पर शूट हले थी न, हाणे भरींदो रहो न बाबा, हेॾे हल होॾे हल। इशफाक छोकिरी खे ॾिसी अदा फर्स्ट मास्टर बि थी वियो, हा सेकंड बि थी वियो, जुमरो है टियों वठिस तॾहिं इशफाक पहिरियों थी वियो न, पहिरियों हा हा थी वियो, पहिरियों बि थी वियो, ॿियो बि थी वियो आदल, हेॾो सोच बिल्कुलु सोच। हिकु पर पहिरियों हिकु ॻाल्हि चवां, पर प्रिया हिकु ॻाल्हि चवां, पर पहिरियां हिकु ॻाल्हि चवां, बाबा थोरो टिकाए पर प्रिया हिकु ॻाल्हि चवां, हिते हिते ॿार ॾिसो, पर पहिरियां हिकु ॻाल्हि चवां। इशफाक ईअं ई डायलॉग ॻाल्हाए। हा ठीकु आहे थी वियो। हा ओके ॿियो ॾे, तो में मुंहिंजो साहु आहे, जे तोखे कुझु थिए हा त मां मरी वञा हा। तो में मुंहिंजो साहु आहे, जेकॾहिं तोखे न कुझु थिए हा प्रिया त मां मरी वञा हा। जी पहिरियां तो में मुंहिंजो साहु आहे, प्रिया तो में जेकॾहिं तोखे कुझु थिए हा। इशफाक ठाहे प्रिया तो में मुंहिंजो साहु आहे, एतिरो चओ। पहिरियां तो में मुंहिंजो साहु आहे, जेकॾहिं तोखे कुझु थी बाबा वञे, आस्ते ॻाल्हाए। हाणे चओ जेकॾहिं जेकॾहिं तोखे न कुझु थी वञे हा त मां त मरी वञा। पेजे दी मरण तुंहिंजा दुश्मन, अलाह तोखे मुंहिंजी हयाती बि ॾे। मुस्कुराए थे ॾिसो हे असांजा अदाकार ॾिसो, हा बाबा छोकिरी जो वठो। पोती पातल है ना थोर पटे बिल्कुल पुठी ॾियो, पुठी तव्हांजो शोल्डर शॉट खपंदो। यस यस सतार तोखे हाणे हे पेर तपाई वञे हाणे इहे बूट मूंखे पते ज़ोया मुंहिंजो हिकिड़ी सां वास्तो आहे, ज़ोया हिते 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 चरी विया ॿी का ॿुधे टी। अरे अल्लाह बाबा बाबा हिकिड़ो में बि त सही ॿुध सही मूंखे ॿुधो ज़ोया हाणे हितां फेस करे टर्न करे हिते हिनखे चवंदोसि ठीकु आहे। जी बाबा सोट मूंखे कहिड़ी ख़बर त मिरू मुंहुं पवंदो, छा मिरू मुंहुं पवंदो। निक जा हा और हाणे हेॾो फेस करणु पते मुंहुं थोरो अञा। हे असांजो अमीन नारे साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद, जी लतीफ़ भाई धरती मूंखे मौजूद सदा मौजूद। ठीकु आहे अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद। असांजो सीनियर दादा पन्नू आखिल खां आयो आहे, घोट की ज़िलो। क्यों मूंखे कहिड़ी ख़बर त मिरू मुंहुं पवंदो। जबरदस्त पता तो शीशे में जा आपने। ओके ओके मेरे अंदर ना एक वो थी हाल पते रिकॉर्ड बाउखिल जो ना तां फ्रेम में क्यों सोटा मूंखे कहिड़ी ख़बर त मिरू वञी मुंहुं पवंदो। जबरदस्त ओके तां विश्वास करो बस जोया है तेरे सो मां त बाबा ॾे ज़मीन ते बि वञा न। थोरो पोती ठाहे थोरो ही थी खटा सा मिली गई। अब ये वे जो फ्रेम शीशे में ज़ार था दोस्त हिते जो न सही ना ये सुठो तो लगे। मां त बाबा ना ज़मीन ते पे वञा। मां त बाबा ना ज़मीन ते वञा। अरे अब झलियो मैं तू वर वे जी बाबा माण्हू अच वञ कंदा छा क्यों अरे छा चई मां त बाबा ना ज़मीन ते पे वञा। ठीक है जी
माता बाबा ना ज़मीन ॾे पई वञा। ओके सही ॿियो ॾे तूं ग़लती न कर सोट रब करीम रब करीम आहे एतिरो चओ। तूं ग़लती न कर सोट रब करीम आ। हू हीणनि जो हामी नासिर आहे। हू हीणनि जो हामियो नासिर आहे। हाणे इन ते इन जा ॿियो न ईंदो छा दादा? हू हीणनि जो हामी आहे। हू हू हीणनि जो हामी आहे। हू हू हीणनि जो हीणा माना कमज़ोर हू कमज़ोरनि जो मालिक आहे ईअं चवंदा। हू कमज़ोर जो मालिक आहे। ईअं चए थो अदल हिकु ॻाल्हि चवां चओ सोट छा थो चवणु चाहीं? चओ सोट छा थो चवणु चाहीं? चओ सोट छा थो चवणु चाहीं हैरत में? बाबा आस्ते ॻाल्हाइजां। जी चओ सोट छा थो चवणु चाहीं? हे ॻाल्हि ग़लति बेटा मरनि तुंहिंजा दुश्मन उहो त थी वियो न ओके न ॿियो नेक्स्ट सीन करा। हेॾे ॾिसो हिकिड़ो मिंट छा हाल मनता ॿियो ख़ैरु ख़ुशि लॻा पिया आहियो फर्स्ट क्लास मन मौजन में तव्हां ॿुधायो त बि सही आहे। अल्हम्दुलिल्लाह कीअं अॼु छा थो महसूसु करीं? तमामु बहितरीनु अॼु इलाही कम बि घणो आहे ऐं मां हिकिड़ी पब्लिक खे ॻाल्हि अर्ज़ु रखंदुसि सतार लाल सिंध जो वाहिद उहो डायरेक्टर आहे जेको ॾंडे जे ज़ोर ते पहिरियों कहाणी लिखाईंदो आहे ऐं वरी पोइ डायरेक्शन बि कराईंदो आहे उते सेट ते बि जेका असांखे माना हिकिड़ो मिंट वेहण न ॾींदो आहे। राति सही राति दोस्तो कहाणी लिखाई अथई राति जो 3 वॻे ताईं कहाणी लिखूं था 6 बजे सुबुह जो उथारे थो त रिकॉर्डिंग ते हलूं वरी फजर जी नमाज़ खां पोइ इहो रिकॉर्डिंग ते आहियूं हिकिड़ो मिंट मनता साहब महिनत इबादत आहे माफ़ु कजो उहो कयूं था सभु महिनत। ओके 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 यार महिरबानी मौलानी